अब छा दियो राजा पर्स बोर्ड से 120 रुपया रबड़ी मुझे तो जो मोड़ो आए तो कोने पी क्यों बाहर भी क्यों राजा हेलो राजा तू ते हम ही तो छा पिया करियो अरे 80 तो नहीं आया थे मार्केट में तू किया है आऊं यार आयो से हिकिड़ी मशहूर शइ मूं ते ॿुधी आहे केड़ी उन हवाले सां आयोसि पर बाक़ाइदे निराश थी करे हिते वेठो आहियां दिलि पसंदि जेको आहे सो फालूदो हिते तमामु घणो मशहूरु आहे ऐं ॿुधण में बि आयो ऐं हिते आउं बाक़ाइदे आयो आहियां उहो ट्राए करण लाइ कहिड़ो आहे पर मूंखे जेको आहे सो उन जॻह कोन्हे ख़बर किथे आहे या कीअं अभी खैर मां निकिता अगरि आया आहियो हवा मां कंहिंखे ख़बर आहे दिलि पसंदि किथे आहे पसंद मूंखे ख़बर है पर फालूदो दिलि पसंद मूंखे ख़बर है पर शर्त कहिड़ी अगरि फालूदो खाए थो त पोइ पाण खे खाइणो पवंदो असांजी जेका एतिरा ताज़ीनी नई जेका ॾिसनि पिया पाण खे ठीकु आहे एंजॉय कनि पिया उनखे फालूदो खाइणो पवंदो इहा अगरि शर्त मञे थो पोइ तोखे छा हूंदो हला दिलि पसंदि चलो सही अहिड़ो कोई मसइलो ई कोन्हे हलूं था गॾिजी फालूदो खाईंदासीं अव्हांखे बि खाराईंदासीं खाराईंदासीं कोन अव्हांखे ॾेखारींदासीं अभी पोइ खाइजो राजा तू हल फालूदो खाराए असांखे ऐं ॿुध हिते जी मार्केट बि ॾाढी बहितरीन है तो ॾिठी है उहो मूं कोन ॾिठी आहे असांखे ॾेखारी ऐं उते ॾिस कहिड़ी जॻह ते वेठो बाइकूं ॾिसो पिया ऐं हिन पासे ॾिसो पिया छा ठहियलु आहे हीअ जेको ठहियलु आहे बस स्टेशन ठहियलु आहे पर बाक़ाइदगी सां अगरि ॾिठो वञे त किथां बि बस लंघण जो कोई जॻह कोन्हे जिते जी बस बीहे या माण्हू चढ़े हीअ कराची असांजो हलो हलो तव्हांखे मार्केट ॾेखारियूं था फालूदो अव्हांखे खारायूं था अलाह ख़ैर कंदो ॾिसो न शीशे पैसा वैसा मुर्गो हथ में लॻो आहे हा फालूदो खाऊं था हलो किथे मूंखे अॻियां हिनखे मार्केट ते ॾेखार राजा के आहे छा न मार्केट में आख़िरकार इहो हुरिया आहे इहा हुरिया पैलेस हिकिड़ो ज़बरदस्त रेस्टोरेंट आहे हिते तमामु घणे जगह पैसे वारा माण्हू आहिनि सो तक़रीबन हिते ईंदा आहिनि हुरिया पैलेस ते मानी खाइण लाइ करे ऐं इहा बेस्ड आहे बोर्ड पेसेंट कराची बोर्ड ऑफिस जगह चवंदा आहिनि बोर्ड पेसेंट बोर्ड ऑफिस बाबा ॻाल्हि ॿुध यार अगरि पाण जिनखे इहे शयूं ॾेखारियूं पिया उहे पाण दिलि सां भाईंदा अलाह ख़ैर कंदो पाण पंहिंजी गाॾी वठी ईंदासीं ऐं हिते ॿियारे पाण जीअं तो चयो वॾा माण्हू ईंदा आहिनि हिते मानी खाईंदा आहिनि पाण बि उन्हनि जी बदौलत पाण मानी खाईंदासीं ऐं हुननि खे बि अंदरि जेको सो लुत्फ़ अंदोज़ कंदासीं अगरि उन्हनि जूं दुआऊं असां सां गॾु रहंदियूं त असां सां साथ रहंदो हुनजो इंशाअल्लाह असीं उन्हनि खे ज़रूरु इंजॉय कराईंदासीं पानी पूरी वारो है आऊं बि ॾिसां पियो मूंखे ख़बर आहे घणी खाधा आहियूं तारूं त हिते हिकिड़ो पाकिस्तान में तारूं एॾी ख़बर ई कोन्हे पई राजा ॿुधे रोल बीसी बी क्यों बाहर भी क्यों राजा ओ इहो आहे न तो इहो फिल्म वारो आहे छा पाए कंध में हलाए दिल्ली सिविल स्वभाव तव्हां पाण पढ़ी वठो न असीं पाण जाइल माण्हू आहियूं राजा ये तिक्का तव्हां ॾिसो बाक़ाइदा लाइव रखिया आहिनि अजय तिक्का ॾिस मां कंजर हिकु तिक्का कॾहिं त खाराए असांखे तिक्का ॾिस मच्छियूं ॾिस कहिड़ियूं वीआईपी रखियूं आहिनि ऐं मथे कसर शीरी आहे मिठाई जी वॾे वारी दुकान आहे कसर शीरी रखी आहे मिठाई जी वॾे वारी दुकान आहे या तव्हां ॾिसो ये बेहतरीन जगह राजा अलाउद्दीन फिश मार्ट राजा मामा हो राजा स्ट्रिंग राजा गजर जो हलवो यार खाई लाए वनी वो खाली बोल है खाली उन्हें ही कही है छाना लो फालू दे वही बोलजी है राजा राजा खीसे में टॉलर बोलर आए टॉलर सोरन में छंदी हमारे ध्यान तो वजी खाई जा फालू यार घणो करे तो मूंखे यादि पए थो कि अॼु खां
कुल मिलाए करे 24 कलाक पहिरीं दिलि पसंद हिते ई किथे हो ख़बर कोन्हे ॻाल्हि मुंहिंजी सिधी ॿुध ॻाल्हि मुंहिंजी ॿुध आऊं नओं व्लॉगर घामो आहे जेको पहिरियों चक्कर कराची आयो जा घुमण जेको तुंहिंजे मूंखे नाला पढ़ाई पियो मां को झटि कोन्हे दिलि पसंद हिते ई हो मां नज़र कोन थो पए कसीर शेरी न बाबा जेको मूंखे वठी आयो आहे मूंखां फुरे खाइण वारो उनखे ई ख़बर कोन्हे दिलि पसंदि करे न त हिन जे चौकीदार खां पुछियो त तव्हां उनखे फालूदो खाराए लाहियो हिनखे छॾे ॾियो वाह आऊं को खारायां इहो पाणी खाराईंदो दिलि पसंद जे पाण ॾाढो नज़दीक पहुची चुकिया आहियूं राजा राजा ये ॾिसे ये फोटो ॾिसे हैप्पी एनिवर्सरी वेझो करियसि ये ॾिसे लिखियल है हैप्पी फर्स्ट एनिवर्सरी राजा हा इहो जेको फोटो आहे हिनजो आसरो असां मां न कजो न असां कजे आसरो कयो आहे पाण मां असीं पाण टुटल आशिक़ केॾा वेंदासीं ऐं हे जेको बाक़ाइदे VIP हिकिड़ो जेके आर्टिस्ट चयो वेंदो आर्ट हो ते रखियल आहे जेको विकिणे बि हुन ठाहियो आहे न ठाहियो आहे पर हू पाण वठी आयो विकिणण लाइ असांखे त ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी VIP ये आफरीदी राजा आफरीदी ये आफरीदी भाई हथ में पिस्तौल खणे बीठो है पर ज़ाकिर आफरीदी है पंहिंजे कम में न हेलो देखो स्वीट्स एंड निम्को असी फाइनली पहुंच चुका है जिंदगी नाम है मिठास का जिंदगी नाम है उदास का पैसा दींदो अली शाह वो सामो लिखा है देखो 1957 का ऑलरेडी इतने है हर दिल की पसंद है दिल पसंद www.dilpasand.com बोर्ड पूरा पढ़िया गूगल वारो बोर्ड पूरा पढ़ियासीं हा खाईंदासीं इंजॉय कंदासीं राजा फुरींदासीं मज़ो कंदासीं बोर्ड पढ़िया ते वापसि हलूं न फालूदा खाईंदासीं बाबा खाईंदासीं छा हुजे बोट वॾो आहे त ॾिसण सां बेकरी में रेट वॾो पियो लॻे पर अलाह ख़ैर कंदो अव्हां जी दुआनि सां अहिड़ा लखे संगत था क़ुर्बानी आहे हलो डायलॉग वॾो इहो ॾिसंदो पैसा वारा जॾहिं ॾिसंदो छा थो करे तुंहिंजो मोह अहिड़ो आहे त कोन्हे मोह ते बद मास्क तोखे अंदरां खां दिलि पसंदि ॾेखारिया बद मास्क बद खणी ॾेखारी त डपु मूंखे न पीछो मुंहिंजो हलो थियो आहे वेयर मास्क इज़ सेफ फॉर योर लाइफ हर मन की पसंद दिल पसंद राजा वो राजा राजा वो ॾिस पाण जेका सब्सक्राइबर आहिनि न जेका माण्हू पाण ॾिसनि था उन खे फ्रिज में जेके कंहिंखे रखे न डिज़ाइन वारो उहो ॾेखार हाणे पलान तव्हां असांजी वात मां गगू गिणंदा न सभु ॾिसंदा न हिन पासे ॾेखारी राजा मेन्यू अची वियो मेन्यू खण मेन्यू तो पैसा ॾियणा आहिनि मेन्यू अवी पढ़ो अच्छा मां मेन्यू पढ़ी ॿुधायां थो राजा पढ़ी ॿुधाए एठा खां था ठीक है रबड़ी है 120 रुपया सस्ता आइटम है दही बड़े 130 रुपया दूध दुलारी 120 रुपया रसमलाई 170 रुपया कुल्फी फालूदा 160 रुपया कोन आइसक्रीम स्मॉल कप है 100 रुपया कोन आइसक्रीम 160 रुपया आइसक्रीम स्मॉल कप 100 रुपया आइसक्रीम कप 160 रुपया आलू देते फालूदा इलाही सस्तो है इलाही सस्तो है खाली 290 रुपया अरे फालू तो कोंदा खाऊं ये बोल फालूदा ई थी है हाँ मूंखे कोंदो वणे न कोंदो खां बाबा हाणे पोइ ईअं त पोइ ग़लति ॻाल्हि आहे न हे त चवंदा आहिनि सिंधी में ज़बान कोन फिरंदो आहे ज़बान फिरंदो खणी कोन्हे पर खीसे में त हुजे न हमरा ठलंदी अरे ॾिस 4 ॼणा आहियूं अमी कहिड़ो असांखे ॾियो था हा तव्हीं ॾियो लाइक ई सब्सक्राइब बि कंदा सो इहे पैसा ॾींदा ऐं खीसे में भरे करे हिते फालूदो खाई 290 रुपये जो अव्हांखे खाली ॾेखारियां अरे निकिर न 120 रुपया सफ़ा नंढे मां नंढो हेठां न शुरू कयो न रबड़ी जेकी VIP ओहो अहिड़ी भली है कॾहिं खाधी है माना कॾहिं खाधी है बस टेस्ट अची वियो 120 रुपये ऐं चवंदा आहिनि की अंगूर खटे जेकी चीज़ हथ में अचे कोन थी जेकी अचे थी सोई मिठी है जेकी नथी अचे त खटी है अंगूर खटे रबड़ी बाबू रबड़ी चेस अब छा थियो राजा पर्स पोइ ॾिसे
20 रुपया रबड़ी 500 रुपया हिन में ख़ाली 20 रुपया आंदी है वापसी। हाँ चट तोते कम किटू बत्तो जो चचण वारो कम तो जो पर्स खाली थी हो इते देगड़ो भरियो के सो कोंदो खाए ढकण पियो चटे आए जा देखड़े में रेकॉर्ड तो ही राजा खोले रबड़ी पासे में खोले जदी उतार सी अन्ने के पाए थी भैया 500 रुपया भर रही है। तो रबड़ी है दिल पसंद की मशहूर रबड़ी है जे फालूदो है पर छटे रबड़ी तो पहचानी ना चखेरे से खादी को है तो कौन कहते है राजा तू खा छटे रबड़ी तो पूजे दी ना बुधाए छटे जी मशहूर रबड़ी चखे 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 चखी कोन ए रे चट मजो है अरे आ तो चखे 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 पेरी जो भी वाले ढक्का उन ला करे हथ में जलियो बिठो आखिर में चटीनो पानी छटे जी रबड़ी इतनी रबड़ी में आऊं चंदो 100 में 1 पॉइंट जो फर्क कौन है सेम है बिल्कुल सेम है खाली फ़कत ये गाल है चलो बागा परे के बा अंदर भी वञे फ़कत हिकिड़ी ॻाल्हि जो फ़र्क़ु इहो आहे जेको हिते स्टैंडर्ड तरीक़े सां हिकिड़ी वॾी बेकरी ठही पई हुन में आइटम इलाही आहे हर क़िस्म जो आइटम आहे। ये रबड़ी जेकी है सो हिते जी जेको खाइण में स्वाद लज़ीज़ वग़ैरह उहो ई आहे जेकी ठटे ये मार्केट शहर अंदर पा वञी ओरिजिनल प्योर जेकी रबड़ी पा वठूं था उहो ई हुनजो टेस्ट साॻी आहे ॿिन्ही जो उहो बि अमी खाई ॾिसिजो हीअ बसि अमी खाई ॾिसिजो छाकाणि त मूं ॿई ट्राई कयूं आहिनि इमरान बि ॿई ट्राई कयूं आहिनि छाकाणि त ठटे वारी कई आहे हीअ वीडियो भरण में लॻो बि अञा ट्राई कई कोन्हे अलीशा 2 चमचा भरे वियो हुन जी प्लेट में गाइस त हाणे जेको सो तव्हां ॾिसी रहिया आहियो हाणे जे रबड़ी में लॻी रहिया आहियूं व्लॉग इलाही लंबो थी वियो आहे त असीं पूरी कोशिशि पिया करियूं त व्लॉग हिते ख़तमु करियूं ऐं तव्हां जेको आहे हिन वारे महिरबानी करे जेको सब्सक्राइब लाइक करिजो न त तव्हांखे ख़बर आहे हाणे राजा खारो थी वियो इलाही 500 रुपया ख़र्च कई तव्हां सां बड़ी वीडियो त असांखे जेको लाइक करियो त हाणे महिरबानी करे जेको असांजो व्लॉग लाइक करिजो सब्सक्राइब करिजो त तव्हांखे थी अॻियां अञा ॿेड़ा अहिड़ा प्रोजेक्ट ॾेखारियूं जेको तव्हांखे मज़ो ॾी वरी 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 तव्हां ते धड़े थो थोरो वेझो कजे आवाज़ कोन ईंदो बाबा हिते जेकी में मज़ाक मस्ती मश्करी वग़ैरह थी सभु अवां संगत इन लाइ अव्हांखे ॾेखारण लाइ अमी असांजे दिलि जी पसंदि हुयो दिलि जी पसंदि हुयो पहिरीं ख़्वाहिश अमी हुयो असांजी हीअ असीं अव्हांजे लाइ फ़क़ति हिते आया आहियूं असांखे को बि शौक़ु कोन अचण जो पर असीं बि हिकिड़ी नई शइ असीं जेकियूं शयूं ॾिसूं था अव्हांजे करे ॾिसूं था नयूं शयूं असीं बि ॾिसूं था अव्हांखे बि ॾेखारियूं था पहिरीं अमी आयो असां लाइ असीं अव्हांखे ॾेखारींदासीं तॾहिं असीं ॾिसी सघंदासीं हाँ मुंहिंजी ॿाह बि थकी पई ॿियो मूं रबड़ी वञा ताईं कोन खाधी आराम सां सब्जी खाई लाथी है राजा मुंहिंजी ख़तम थी वई राजा ॻाल्हि ई नहीं ॿी घुरायां हाँ जेकी घुराए पंहिंजे पैसनि सां घुराए अगरि ॿी घुराईंदो त पंहिंजे पैसनि मां मूंखे खाराईंदा बोलना है चलो ठीक है मेहरबानी।